आबिद हुजे ज़ाहिद हुजे रात ॾींहुं इबादत करण वारो हुजे पर जे जी जल अमड़ ऐं अबो नाराज़ा न खुदा उन सां राज़ी आ न मां मुस्तफ़ा उन सां राज़ी आं तुझे इबादत जे बचा जो ज़रियो अमड़ जा कदम तुझे इबादत नो खैरात जे बचा जो ज़रियो तुझे बाबे जा कदम त मुझे मुस्तफ़ा करीम जा गुलाम अॻियो जुमलो चवां जेकॾहिं मुझे करीम मुस्तफ़ा के पंहिंजो वारिस थो समझी त मस्जिद नबवी जे अंदर मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ये आंगुरियूं हिलाए करे पंहिंजे सहाबा के फरमायो सहाबियो जी मुझा आका हे आंगुरियूं ॾिसो था हा मुझा महबूब हे अलग थी सघनि थियूं न मुझा आका मदीने जे साईं फरमायो जेको कंहिं यतीम जी पर गोर कंदो क़यामत में मां मुस्तफ़ा सां ईअं गॾु हूंदो जागो था गरीब जी पर घोर था कयो या उन जे मिल्कियत में अखियूं विझी वेठा हो अखियूं खोलियो मुसलमानो गरीब के हलाल जे कमाईअ मां ॾियो था या गरीब जी आयल ज़कात बि हड़प था कयो गरीबन के कुछ ॾियो था या गरीबन जी आयल इमदाद भी गुम था कयो याद रखी छॾ गरीब तोखे ॾिसे न ॾिसे गरीबन जो गम टार महबूब मुस्तफ़ा तोखे ॾिसी मुझा दोस्त अजीज तमां अर्ज पे कयो मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बा बरकात जे आमद जो महीने जो इहो पैगाम त तव्हां ला वारिस नायो बस वारिस खे वारिस समझी करे पंहिंजे वारिस जे हुकुमन ते अमल करणो तव्हां जो कम दुनिया में कबर में हशर में तव्हां जे मथां शफात जो झंडो करण मुझे करीम मुस्तफ़ा जे ज़ात जो कम मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवानो महफिल आहे मीलाद जी महफिल आहे ज़िक्र मुस्तफ़ा जी मीलाद चइबो छा के ज़िक्र मुस्तफ़ा के मीलाद चइबो मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के अल्लाह जे ज़ात बाबरकात उहे जेके इनामात ॾिना जेके आदम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं कंहिंखे बि न ॾिना कहीं उम्मत जिक्र न कयो हुजे कंहिंखे मिलिया ई न हुजनि जेके मुझे करीम मुस्तफ़ा के मिलिया उन मुझे महबूब करीम जे मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे अख्तियारात जो जिक्र करण मिलाद सदराए बोवा मुझे करीम मुस्तफ़ा जे पाक जी जल अमड़े ऐं पाक मुझे महबूब जे पाक बाबे जो जिक्र करण मिलाद सदराई दोवा जुमलो वरी दोहराए थोड़ो खोले पोहला जन जे ज़हन में कलमे पढ़ण जे बावजूद इहो ख्याल ईंदो त मुझे महबूब जे अमण ला छा ख्याल मुझे महबूब जे बाबे ला छा ख्याल हे अमन जो पखी सजण साईं जो दीवानो तोखे हिकिड़ो जवाब थो दे ओ खुदा जा बाना ओ खुदा जा बाना जेॾी महिल स्टेज ते वेही करे ऐलान कंदो त जेको बचिड़ो क़ुरान करीम यादि कंदो क़ुरान करीम जो हाफ़िज़ थी करे उन ते अमल करे ज़िंदगी गुज़ारी दो उन हाफ़िज़ जे करे मुझो रब उन जे अब्बे अम्मा खे क़यामत में अहिड़ा सोना ताज पाराईंदो जंहिंजी रोशनी सिज खां वधीक चमकण वारी हूंदी जेकॾहिं तुंहिंजो पुटु क़ुरान जो हाफ़िज़ थिए ऐं अमल करे ज़िंदगी गुज़ारे रब उन जे अब्बे अम्मा खे क़यामत में सोना ताज पाराए जंहिं महबूब मुस्तफ़ा जे सीने ते रब जो क़ुरान नाज़िल थिए अखियूं खोलियो मुसलमानो अखियूं खोलियो मुसलमानो जरा दिल पंहिंजे खे संभालियो जंहिं मुस्तफ़ा जे सीने ते क़ुरान नाज़िल थिए
ॿुधा उनजे अबे अम्मा जो रब वटि मक़ाम छा हूंदो। अञा तोखे सादो करे चवां छो त इहो जुमिलो क़ाबिल बहस न आहे। मुझे मुस्तफा करीम जे अबे अम्मा खे रब एतिरो मक़ाम अता फरमायो आहे। ऐं तोखां थो पुछां मदीने जे मीर पंहिंजे पाक ज़ुबान मां फरमायो ऐं इंसानो तव्हां सभिनी ते पहिरियों हक़ पंहिंजे अबे ऐं अम्मा जो इहो कंहिं हुकुम फरमायो चो मदीने जे मीर जवाब ॾियो कंहिं हुकुम फरमायो मदीने जे मीर हुकुम फरमायो सादड़ो जुमिलो चवां जन्नत जूं टिकेटूं केर विरहाईंदो। जवाब ॾियो मुसलमानो आशिको जवाब ॾियो। मुंहिंजो अंदाज़ एतिरो सादड़ो आहे मुंहिंजो अंदाज़ एतिरो सलीस आहे जो अणपढ़ियल बि सम्झे पढ़ियल त अल्हम्दुलिल्लाह उहे ई सम्झी वञे। ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ जन्नत जूं टिकेटूं केर विरहाईंदो जो जंहिं दुनिया में विरहायो महशर में बि पाण विरहाईंदो। जन्नत जा सरदार केर बनाईंदो चइजो जंहिं दुनिया में ऐलान कया महशर में भी उहो मालिक आ। मां तोखां थो पुछां तोखे उहो महबूब थो चवे तुंहिंजे हर शइ जे मथां पहिरियों हक़ तुंहिंजे अबे ऐं अम्मा जो आहे। जॾहिं महबूब जन्नत जूं टिकेटूं विरहाईंदो ते ख़बर पहिरीं कंहिं ॿिए खे ॾींदो या जीजल अमड़ ऐं अबे खे ॾींदो। समझ में ॻाल्हि अचे थी मुस्लमानो। बस इन बहस खे क्लोज करे छॾियो। इहो जुमिलो काफ़ी आहे। मुंहिंजो मुहम्मद पाक आहे उन पाक मुस्तफा जी अमड़ बि पाक आहे त उनजो अबो बि पाक मुहम्मद जो अबो बि पाक आहे पाक मुहम्मद जी अमड़ बि पाक आहे। जंहिंजो तालुक मुंहिंजे पाक मुहम्मद करीम सां आहे उहो बि पाक आहे। जंहिंजो तालुक हुज़ूर जे ज़ात खां हटियल आहे उहो ई त नापाक। ॻाल्हि सम्झ में अचे वई। मां ते वधण थो चाहियां मुंहिंजे सोणे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवाना उन ॻाल्हियुनि जो ज़िक्र करण जेके ॻाल्हियूं अॻु में कंहिं अंबिया खे कोन मिलियो। कंहिंजो बि बचपन पुछणो हूंदो आहे कंहिंखां पुछबो आहे। जवाब ॾियो मुस्लमानो। मां कोशिश कंदो हाँ जवाब वठां तव्हांखे सम्झ में अचे। अगर मैं एजाज अहमद जमालिया जो बचपन पुछणो आहे ॼमण वक़्त कीअं हुयो त जणन में कीअं हुयो त उनजो जवाब केरु ॾींदो। माशाअल्लाह जवाब ॾियो। उनजो जवाब केरु ॾींदो। उनजी अमड़ जवाब ॾींदी उनजी जीजल मां जवाब ॾींदी छो त जेतिरो टाइम उनजे वजूद में रहियो उहे तमामु मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहे तमामु मराहिल अमड़ तय कया उहे तमामु महसूस अमड़ कयो। जॾहिं अमड़ जे वजूद मां आयो उहा बि ॻाल्हि सॼी अमड़ महसूस कई। जवाब अमड़ ॾींदी तुंहिंजो मुंहिंजो जवाब तुझी मुझी अमड़ दीदी। मुझे मुस्तफा करीम जी आमद जो जवाब मुझे मुस्तफा जी अमड़ दीदी। इजाजत ॾियो त उन अम्मा जे दर ते हलूं। इजाजत ॾियो त उन जीजल अमड़ जे दर ते हलूं जंहिंखे मुंहिंजे रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे महबूब जी अमड़ बनायो। जेके मुझे सोने करीम रब जेके मुझे मिठड़े करीम रब पंहिंजे महबूब जो अमड़ बनायो उन अमड़ जे दड़े ते हलूं। ओ अम्मा ओ मुझी सुणी अम्मा अज तो दाड़ी जमालिन मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे आमद जे खुशी जो महफिल सजाइया। ॿुधण था चाहिन पुछण था चाहिन त मुझे महबूब जी आमद कीअं थी आहे। ओ मुझी अम्मा ओ मुझी अम्मा मुझे मुस्तफा करीम जी अम्मा पंहिंजे पाक ज़ुबान सां ॿुधाए। अमड़ चवे थियो पुछण वारो मुझे महबूब जे आमद जूं ॻाल्हियूं पुछण वारो जेकॾहिं ॿुधण चाहियो था त ॿुधो। जॾहिं 12 रबीउल अव्वल जी रात थी आहे बिरभात थी आहे आधी रात थी
थिया मां आमिना महसूस कयो त मेहमान अज अचण जो इरादो पियो करे बहैसियत हिक इंसान दिल में ख्याल कयम अकेली पंहिंजे कमरे में मौजूद हा इन दुखे टेम ते औरत जी ज़रूरत हूंदी आहे आधी रात कंहिंखे सॾु कयां कंहिंखे आवाज़ ॾियां अम्मा चवे थी अञा इरादो करे रही हां मुंहिंजो इरादो हली रहियो आहे कमरे जूं दीवारूं चइनी तरफ़नि खां फाटण शुरू थी वयूं कमरे जूं दीवारूं चइनी तरफ़नि खां फाटण शुरू थी वयूं अजीब मंज़र मुंहिंजे यादो ॾिसां त वॾनि वॾनि कदनि वारियूं चोॾीअ जे चंड जहिड़ियूं सुहिणियूं इंसानी सूरत में हिक औरत अची रही आहे पुछां थी तूं केरु चवे थी आदम जी ज़ाल हवा वरी ॿिए पासे बि अचे वई तूं केरु इब्राहिम अलैहिस्सलाम जी घरवारी बीबी हाजिरा वरी का टी अचे वई आहे केरु ईसा अलैहिस्सलाम जी मां मरियम वरी कदमनि मां ॾिसां त हसीन हसीन बीठी आहे तूं केरु चवे जन्नत जे हूरन जी मलिका आई हां छो आयूं हो ख़ैर त आहे छो आयूं हो ऐं जन्नत जी मलिका तूं छो आई आहीं ऐं ॾाढे आदम जी घरवारी ॾाढी हवा तूं कीअं आई आहीं ऐं सुहिणे ईसा अलैहिस्सलाम जी अमड़ बीबी मरियम छा मामलो अचण जो हिकिड़ो ई जवाब ॾियण लॻियो आमिना आमिना तोखे मुबारक ॾियण जे लाइ आयूं हूं जो त तुंहिंजे वजूद मां तमामु अंबिया जो इमाम अचण वारो आहे अंबिया जो इमाम अचण वारो आहे अञा महबूब अमड़ जे वजूद में आहे जवाब जो मुबारक किथों पे मिले जवाब जो मुसलमानों मुबारक किथों पे मिले ॾाढी हवा खे मोकिलण वारो केरु जवाब जो केरु बीबी मरियम खे मोकिलण वारो केरु मुंहिंजा दोस्त बीबी हाजरा खे मोकिलण वारो केरु मलकनि जे हूरन जे सरदार खे मोकिलण वारो केरु मुंहिंजी अम्मा सुणी फरमाईंदी आहे अल्लाह जी ज़ात बाबरकात अल्लाह जी ज़ात बाबरकात अहिड़ी महिरबानी कई जो अचानक हिक अजनबी सूरत वारे हिकिड़ो प्यालो आंदो मूंखे पीअण जे लाइ चयो जीअं मूं उनखे पीअण शुरू कयो मुंहिंजी मुकमिल हैबत ख़त्म थी वई ऐं मुंहिंजे वजूद मां ख़रज मिन्नी नूर अहिड़ो नूर अल्लाह जे हुक्म सां थियो ज़हूर वेठी पंहिंजे कमरे में हां माड़ियूं शाम जूं ॾिसी रही हां वेठी पंहिंजे कमरे में हां माड़ियूं जवाब ॾियो वेठी पंहिंजे कमरे में हां माड़ियूं शाम जूं ॾिसी रही हां हीअं जो खणी उन नूर ॾे निहारियां नूर सजदे में हुजूर जा उम्मती कहिड़ा थोरा ॻाए मुंहिंजे मुस्तफ़ा जा कहिड़ा थोरा ॻाईंदे सॼी ज़िंदगी हुजूर जे मथां दुरूद सलाम पढ़ी पंहिंजो तन धन मन कुर्बान करे छॾी मुंहिंजे मुस्तफ़ा जो हिकिड़ो थोरो नथो लाहे सघी छो त मुंहिंजा दोस्त जंहिं वक़्त में काबतुल्लाह जो तवाफ़ कंदे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो हिकिड़ो सहाबी पंहिंजे जी जल अमड़ खे हिकिड़ो हज कुल्हे ते ॿियो हज कुल्हे ते टियों चोथों पंजो छहों ॾहों हज कुल्हे ते कराए अमड़ खे तवाफ़ मुकमिल कराए शुक्राने जो नफल थो पढ़े ओ मुंहिंजा करीम रब तुंहिंजा अणगणिया एहसान अॼु मूं अमड़ जो हक़ अदा करे छॾियो सहने काबा में अख सां लॻंदी आहे ॿुधाइण वारो ॿुधाईंदो आहे ख़बरदार थी अञा त अमड़ जे हिकिड़ी राति जो ओजादो बि तो कोन लाथो आहे अज़ीज़ान मन हज बचो कुल्हे ते खणी कर
जे हिकड़ी रात जो उजागो लाहे कोन सके मुझे मुस्तफा जी ज़ात उहा करोड़े अमड़ियूं मुझे करीम मुस्तफा जे नाम ता कुर्बान करे छॾजने उन महबूब जा थोरा केर थो लाहे सके कोन थो लाहे सके मुझी अम्मा सुणी फरमाईंदी आहे मुझी अम्मा सुणी फरमाईंदी आहे दिल में ख्याल कयूं अल्लाह अल्लाह बचड़ो दिनो उन बचड़े के मावा रात जो टाइम असुर जो टाइम सुनो अब्दुल मुत्तलिब काबे जे सन में अम्मा चवे थी दिल में ख्याल कयम त बचड़े के सिधो कया दिसा त सजदे में इरादो कयम त सिधो कया बचड़ो पाणी सिधो इरादो कया त सुरमो लगाया अगी सुरमो पातो पयोआ इरादो कया त हिय कया सब कुछ थियो पयोआ एतरे में हजरत अब्दुल मुत्तलिब ईंदो आ सिजड़ो उभरण वारो हूंदो आ अम्मा आमिना हथड़न में खणी बीहंदी आ मुझे महबूब खे हिंदोरे वांगुरु लोटाईंदी आ अल्लाह जा शुक्राना अदा कंदी आ शुक्राना अदा करे महबूब जी तारीफ कंदी आ ओ मुझा करीम रब तो हेड़ो सुणो दिनो आ एतरे में हजरत अब्दुल मुत्तलिब ईंदो आ ओ मुझी बचड़ी छा पे करी बाबा हेॾे निहार रब अहिड़ो त सुहिणो ॾिनो आहे जंहिं जहिड़ो सुहिणो मुंहिंजे अखिड़नि अॼु ॾींहं ताईं कोन ॾिठो आहे हज़रत अब्दुल मुत्तलिब चयो हेॾे मूंखे ॾे हज़रत अब्दुल मुत्तलिब हथड़ा हीअं कया अम्मा आमिना मुझे करीम मुस्तफा के हज़रत अब्दुल मुत्तलिब जे हथड़नि में ॾिनो हज़रत अब्दुल मुत्तलिब हथड़नि में खणी चयो आमिना तो छा ॾिठो मां अरहन कबीलन जो सरदार उन सरदारन जो चीफ हां मूं यमन भी ॾिठो आ मूं शाम भी ॾिठो आ मूं इराक ही भी ॾिठो आ ही भी ॾिठो आ पर रब्बे काबा जो कसम हिन जहिड़ो सुहिणो मुंहिंजे अखिड़ियुनि कोन ॾिठो आ एॾा फर्श ते बहस हली रहियो आहे अम्मा चई रही आहे मूं हेड़ो न ॾिठो आहे सोनो ॾाढो चई रहियो आहे मूं हेड़ो न ॾिठो आहे ईअं कीअं थो थी सघे जो जिब्राइल विच में हिसो न वठे जिब्रील अमीन आवाज ॾींदो आहे अम्मा आमिना तो छा ॾिठो आहे ऐं सुणा अब्दुल मुत्तलिब तो छा ॾिठो आहे ॾिठो त मां जिब्रील आहे इब्राहिम अलैहिस्सलाम खे आड़ा पार में वेंदे मां जिब्रील ॾिठो मां अल्लाह जे फरिश्तन जे सरदार हज़रत इस्माइल खे छुरीअ जे हेठां ईंदे ॾिठो मां जिब्राइल हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे मिस्र जे बाज़ार में विकामदे ॾिठो उनखे ॾिसी करे दुनिया जा हथ वठींदे ॾिठा तव्हां छा ॾिठो आहे रब्बे काबा जो कसम खणी थो चवां मां जिब्रील बि अहिड़ो कोन ॾिठो आहे जॾहिं जिब्रील जवाब ॾिनो रब्बे ज़ुल जलाल जी तरफ़ां आवाज़ ईंदो आहे तुंहिंजे रब बनायो ई नाहे त तव्हां ॾिसी किथां सघंदा आप सातो नु जहां में कोई आया ही नहीं आप सातो नु जहां में कोई आया ही नहीं क्योंकि अल्लाह ने कोई और बनाया ही नहीं क्योंकि अल्लाह ने कोई और बनाया ही नहीं आप सातो नो जहां में कोई आया ही नहीं लेकिन बिहार थो चाहियां बिहारे अर्ज करण थो चाहियां जंहिं धरतीअ ते मुझे करीम मुस्तफा जी आमद थी आहे जागो था जंहिं धरतीअ ते मुझे सुहिणे करीम मुस्तफा जी आमद थी आहे अॻु में भी आदम अलैहिस्सलाम खां वठी करे हज़रत ईसा ते अंबिया धरतीअ ते आया आदम ॻाल्हि निकिरी न वञे कहिड़ा परे
ज़ोरीअ रोकिया तो हिकिड़ी हिंस ॾेई करे हिकिड़ो थोरो तव्हांखे होशियारी कराईंदे आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह जी ज़ात किथे बनाए तैयार कयो हो जल्दी ॿुधायो। ख़बर न आहे, ख़बर ई न आहे। उम्र घणी गुज़री आहे, कंहिंजी 40 साल, कंहिंजी 50 साल। साल में घणा मीलाद ॿुधा अथई अणखुट। ख़बर इहा कान्हे त आदम खे रब किथे बनायो चयो जन्नत में। जवाब ॾियो, काथे बनायो? वरी चयो काथे बनायो? ठीकु आहे, बनायो जन्नत में। आदम खे बनायो छा सां? ॻाल्हायो, थोरो तो ॻाल्हायो, ख़ुदा खे बोले थोरो ॻाल्हायो। आउं चाहियां थो, आउं टीचर आहियां न, आउं टीचर आहियां, मुंहिंजी रोज़मर्रा जी ड्यूटी आहे त ॿार जे दिमाग़ में ॻाल्हि कीअं विहारणी आहे। मां तालिबे इल्म जे हैसियत में सही, तव्हां मुंहिंजे दोस्त जे हैसियत में सही, कोशिश कयां थो ॻाल्हि तव्हांजे दिमाग़ में ईअं वेहे जो ज़िंदगी भर निकिरी न सघे। आदम खे अलाह बनायो जन्नत में, जन्नत वरी जो जन्नत में बनायो छा सां? रुकी मिट्टी तो रही हुई, 4 शयूं हुयूं। घणी शयूं हुयूं? ॿुधायो कहिड़ी हुयूं? मिट्टी बि हुई, पाणी बि हुयो, बाहि भी हुई, हवा भी हुई। ॿियो ख़बर आहे, ये 4 शयूं अल्लाह किथों खयूं? जन्नत में हुयूं या हेठां खयूं? जवाब सोची जवाब ॾियो मुस्लमानो, काथों खयूं? मिट्टी काथों खयूं? जवाब ॾियो। इहो बाद में कंहिं ॿिए दफ़े बहिराणी जो माहौल आहे, हिते मां सादो जुमिलो ॻाल्हाईंदुमि। इहो कंहिं ॿिए दफ़े तो मिट्टी किथों आई, छा थियो? मिट्टी मिट्टीअ मां निकिती, मिट्टी फर्श मां, हवा फर्श तो, पानी फर्श तो, बाहि जन्नत में ते शयूं को ॻाल्हायो जन्नत में। जॾहिं मां अचो या अल्लाह, जॾहिं सॼो मटीरियल हेठां खणणो हुयो त पोइ मथे ठाहिण जी ज़रूरत कहिड़ी? हेठि ई ठाहे छॾी। सवाल आहे मौला, जॾहिं मथे इहे शयूं कोन रखी, आदम खे रखी घुराई हेठों, ठाहे हेठि छॾी है। रब चवे थो ठाहिण खां पोइ वरी आदम खे मोकिली काॾे? जवाब ॾियो, वरी मोकिली काॾे? मौला जॾहिं मोकिलोड़ी हेठि हुई, जॾहिं मोकिलोड़ी हेठि हुई त हेॾी तकलीफ़ मथे मलाइकनि खे छो ॾिनई? तफ़सील घणो आहे, हिकिड़ो जुमिलो थो चाहियां। रब ॿुधाइण थो चाहे, रब ॿुधाइण थो चाहे, ऐं आदम जी औलाद, ऐं आदम जी औलाद, तुंहिंजो असली घर जन्नत आहे। तुंहिंजो असली घर, वरी चओ तुंहिंजो असली घर जन्नत आहे। जॾहिं फितरी तौर ते अल्लाह जे ज़ात तोखे बनायो छा जे लाइ? जवाब ॾियो, छा जे लाइ बनायो आहे? जन्नत जे लाइ। आदम खां ग़लती न चइबो, न बि ग़लतीअ खां पाक हूंदो आहे। सच चऊं त आदम जो वॾो अहसान आहे जेको काइनात ऐं दुनिया लाहे नथी सघे। आदम ई ॾाढी हवा जेॾी महिल जन्नत में ॾिठो, हेॾी वॾी जन्नत आहे, हेॾी वॾी जन्नत में ॿधणा छा कंदासीं? हाणे आदम अलैहिस्सलाम जे दिलि में ख़याल, कीअं ॻाल्हि खोलियां, आदम जे दिलि में ख़याल ईंदो आहे, हेॾी जन्नत खे असां छा कंदासीं? रब चवंदो ख़बरदार थी जा, हिन दाणे खे बि हथ न लाइजा। हाणे ॾिसे थो त हुकुम इहो आहे त हथ न लाइजा, मंशा इहा आहे त हथड़ो लाइ, हथड़ो लाइ त मां पंहिंजे यार खे ज़ाहिर कयां। आदम तूं हथड़ो लाइ, मां तोखे हेठि लाहियां, तूं रोई, तूं तौबहूं करी, मां अल्लाह तुंहिंजो तौबहूं क़बूल कयां। मां इन ज़रिए पंहिंजे यार खे बुनियाद ते आणियां, मां पंहिंजे यार जे वजूद खे आणियां, त ख़बर पवे त आदम जो थोरो बि उन्हनि ते जेके मुंहिंजे मुस्तफ़ा जा ग़ुलाम आहिनि। आदम जी ग़लती न आहे, आदम जो थोरो मां हज़म थो कयां, बहिराणी जो माहौल जे वीचारा साद न सम्झी सघनि। आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह जे ज़ात जन्नत में बनायो, मटीरियल फर्श तां घुरायो। अल्लाह जे ज़ात आदम खां ग़लती, हाणे सादे लफ़्ज़नि में सम्झायां, अल्लाह जे ज़ात बाबरकात आदम अलैहिस्सलाम खां जन्नत में चो त शैतान कहिड़ी सूरत में आयो, अलॻि शइ आहे। शैतान जुमिलो कहिड़ो चयो? बसि जुमिलो चवण थो चाहियां, ऐं सुहिणा आदम, जन्नत सुठी आहे, चए थो सुठी आहे, हमेशह रहण थो चाहीं, जे रहण थो चाहियां, जे पोइ हिन मां दाणो खा मुर्गी जे, ठीकु आहे, जंहिंमें यार राज़ी मां उन में राज़ी। थोड़ो दलील ॾियां, नंढड़ो दलील ॾियां। इब्राहिम अलैहिस्सलाम खे नमरूद बाहि जे आड़ाह में उछलाए रहियो आहे।
इब्राहिम अलैहिस्सलाम सफ़र तय करे रहियो आड़ाह जे तरफ़ वधी रहियो होॾां मुंहिंजे करीम रब जा आशिक़ो हुज़ूर जा दीवानो अल्लाह जा बांधड़ो मीकाईल ईंदो आहे ऐं सोना इब्राहिम जी मीकाईल बस अज रुगी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध रुगी ज़ुबान सां मूंखे चओ मां अहिड़ो तूफ़ान थो आणियां हिन बाहि खे ख़त्म करे थो छॾियां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इसराफील ईंदो आहे जिब्रील ईंदो आहे पंहिंजी पेशकश कंदो आहे हज़रत इब्राहिम हिकिड़ो ई जुमिलो चवंदो आहे ॾियो ख़बर दोस्ती निभाइण आया हो या अल्लाह जे हुक्म सां आया हो मलाइका जवाब ॾींदा दोस्ती निभाइण आया हो इब्राहिम जवाब ॾींदो आहे हटी वञो परे जे मुंहिंजो यार मुंहिंजे पाहि जे साड़ण में राज़ी आहे त इब्राहिम अॻे ई राज़ी आहे जंहिंमें मुंहिंजे यार जी रज़ा उनमें मुंहिंजी रज़ा त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो बस मां जुमिले खे ख़त्म कयो इब्राहिम आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह जन्नत में बनाए तैयार करे उन खां नंढड़ो थोड़ो पंहिंजे हुकुम जी ख़िलाफ़ वर्ज़ी कराए छा कराए ख़िलाफ़ वर्ज़ी कराए अखिड़ियुनि मां लुड़क लाड़ाए काइनात खे मैसेज ॾिनो तव्हांखे आदम जी औलाद मां रब बनायो जन्नत जे लाइ मगर तव्हां खां ग़लती थींदी जेकॾहिं जन्नत चाहियो था जेकॾहिं जन्नत में रहण चाहियो था आदम जी औलाद हो रोवण ग़लतीअ ते पछताइण तौबह करे करे वसीलो जॾहिं मुंहिंजे यार जो वठंदो मां रब हमेशह लाइ माफ़ करे छॾींदुसि तोखे मूंखे रब पैदा छाजे लाइ कयो चयो जन्नत लाइ छाजे लाइ ऐं जंहिंखे जन्नत में रखी कढी छॾी उन जे ॾाढो काई देरि करे बस मां मौज़ू खे चेंज करे आयुसि त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुंहिंजे सोणे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी अम्मा सुहिणी मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम लाइ ॿुधाए रही आहे मुंहिंजो महबूब आयो आहे त मां अर्ज़ पे कयो त हिकु अम्मड़ पंहिंजे बचे जी शुरूआत ॿुधाईंदी आहे मुंहिंजो बचड़ो कीअं आयो हर इंसान जी शुरूआत थींदी आहे उन जी ॻाल्हि शुरू थींदी आहे उन जे मौत ते ख़त्म थींदी आहे अञा मुंहिंजो मुस्तफ़ा अम्मा जे पेट में कोन आयो आहे मुंहिंजे रब जा अंबिया मुंहिंजा मुनादियूं ॾेई रहिया उम्मत खे ॿुधाए रहिया मां कीअं चवां हिकिड़े क़ुरान करीम जी आयत कोड करे मोटी हलां अल्लाह जो प्यारो नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे ग़ुलामनि जे आॾो वेठो आहे पंहिंजे उम्मत जे आॾो वेठो आहे उम्मत हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते कलमो पढ़ी रही आहे ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह मुंहिंजो सुहिणो नबी ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे ग़ुलामनि खे ॿुधाए रहियो आहे अचो त अॼु उहा ख़ुशख़बरी ॿुधायां जेका ज़ाहिरी मूंखां बाद में अचण वारी आहे जागो था मुझे मुस्तफ़ा जो मीलाद कॾहिं खां शुरू इहो वरी दादू में प्रोग्राम 26-27 ते इंशाअल्लाह उते ॻाल्हाईंदासीं पर जे उते कहे यादि करे ॿुधायो त मां इंशाअल्लाह ताला वजहुल्लाह चाहे वजहुल्लाह अल्लाह जो चेहरो छाखे चइबो आहे ख़ुदा जे चेहरे जो राज़ कहिड़ो आहे 15-20 क़ुरान जूं आयतूं दलील में पेश करे लास्ट में साबित कंदुसि त उहो जेको चेहरो ख़ुदा हुकुम ॾेई रहियो आहे उहो चेहरो ॿियो न आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जो चेहरो लेकिन इंशाअल्लाह ताला जहिड़ी पब्लिक अहिड़ो आवाज़ मां अर्ज़ पे कयो मुंहिंजा सोना दोस्त अज़ीज़ मुंहिंजे करीम मुस्तफ़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी आमद हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मत खे ॿुधाए रहियो आहे अल्लाह ताला उनखे क़ुरान करीम जो मज़मून बनायो आहे हुआ मुबश्शिरन बिरसूली यअती मिन बअद इस्मुहु कुरान करीम दे निहार अल्लाह जो कुरान तो फरमाए साईं मौलाना अली हसन साहब अल्लाह जो कुरान तो फरमाए साईं खुर्शीद शाह अल्लाह जो कुरान तो फरमाए त ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मत खे चयो अचो त मां तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधायां
जवाब जो अल्लाह जे नबी ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मत खे छा व मुबश्शिरा अचो तव्हां खे ख़ुशख़बरी ॿुधायां केर तो ख़ुशख़बरी ॿुधाए जो अल्लाह जो प्यारो नबी केर तो ख़ुशख़बरी ॿुधाए जो अल्लाह जो प्यारो नबी बिना बीज ज़मीन ते पैदा थियण वारो नबी केर तो ख़ुशख़बरी ॿुधाए जो मुर्दन खे ज़िंदा करण वारो नबी केर तो ख़ुशख़बरी ॿुधाए बीमार खे शिफ़ा ॾियण वारो नबी केर तो ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो जेको घर में खाई आया हो उहो बि ॿुधायां जेको रखी आया हो उहो बि ॿुधायां उहो नबी ख़ुशख़बरी तो ॿुधाए कंहिंजी तो ॿुधाए जो अम्मा आमिना जे लाल जी ख़ुशख़बरी ॿुधाए रहियो जे मकाम दे निहारियो जे मकाम दे निहारियो वहील मौता बिइज़्निल्लाह व उनब्बिउकुम बिमा ताकुलून व मा तदखिरून फी बुयूतिकुम मुर्दन के जिंदा करण वारो बीमारन के शिफा देण वारो अॻियां क़ुरान करीम जे अंदाज़ के निहारियो अल्लाह तो फरमाए ओ नब्बिउकुम बिमा ताकुलून व मा तदखिरून फी बुयूतिकुम हज़रत ईसा तो चवे जेको खाई आया हो उहो भी तव्हां खे ॿुधायां जेको रखी आया हो उहो भी तव्हां खे ॿुधायां अॻियां क़ुरान छा इन फी ज़ालिका लआयतन लकुम इन कुंतुम मुमिनीन ये निशानियूं आहिनि उन्हनि जे लाइ जेकॾहिं तव्हां ॻाल्हायो जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो जेको मोमिन हूंदो आहे क़ुरान तो ॿुधाए जेको मोमिन हूंदो आहे उनखे ॻाल्हि सम्झ में ईंदी आहे त जेको नबी आहे उहो मुर्दन खे ज़िंदा बि ॻाल्हाए मां क़ुरान पढ़ियो आहे तव्हांखे परेशान थियण जी ज़रूरत न आहे अल्लाह ताला क़ुरान करीम में समझाए रहियो आहे जेको मोमिन हूंदो आहे हे निशानी इन फी ज़ालिका लआयतन लकुम इन जेकॾहिं कुंतुम तव्हां मुमिनीन जेकॾहिं मोमिन आहियो त हे निशानियूं मुंहिंजे नबीअनि जूं जेकॾहिं मोमिन न आहियो त तव्हां लाइ का पाबंदी कान्हे रब थो चवे मोमिननि जे लाइ निशानी आहे मुंहिंजो जेको नबी हूंदो आहे उहो मुर्दन खे ज़िंदा कंदो आहे मुंहिंजो नबी हूंदो आहे ला इलाजनि जो इलाज कंदो आहे मुंहिंजो नबी हूंदो आहे जेको पर पुठ खाईंदा हो उहो बि ॿुधाईंदो आहे जेको घर में रखी ईंदा हो उहो बि ॿुधाईंदो आहे ईमान वारा आहियो रब थो चवे ईमान वारा आहियो इहा निशानियूं जंहिं नबीअ जूं अल्लाह उहे ॿुधायूं उहो ई नबी चवे मौला मूंखे मुस्तफ़ा जो उम्मती बना अखियूं खोल मुसलमान और सुन्नी मुसलमान तोखे किरोड़े मुबारकूं जो अल्लाह जे ज़ात तोखे उहो अक़ीदो नसीब फरमायो आहे जेको ख़ुदा जे रज़ा वारो बि आहे त महबूब मुस्तफ़ा जे रज़ा वारो बि आहे अल्लाह जे नबी ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे उम्मत खे ख़ुशख़बरी कहिड़ी ॾिनी व मुबश्शिरन बिरसूली यअती मिन बअद इस्मुहु अहमद ओ मां ईसा जा आशिको ओ मां ईसा जा दीवानो ओ मां ईसा जा मस्तानो जी मुंहिंजा सोना पाण फरमायो छो त ख़ुशख़बरी ॿुधायांव सोना कहिड़ी ख़ुशख़बरी तुंहिंजे ज़ात खां वधीक कहिड़ी ख़ुशख़बरी चवे थो आहे उन ज़ात जी जंहिंजे मां बि दीवानो जंहिंजी अल्लाह कायनात दीवानी बनाया अर्श फर्श दीवाना बनाया मां ईसा भी उनजो दीवानो ओहो केरा ये तो मुखा बाद में अचण वारो तवज्जो मुंहिंजा दोस्तो मुखा बाद में अचण वारो आहे यानी उन वक़्तु अम्मा आमिना भी अञा कान ॼाई आहे अम्मा आमिना जो बाबो ॾाॾो तवज्जो बाबो ॾाॾो भी अञा कोन ॼाओ आहे हज़रत अब्दुल मुत्तलिब भी अञा कोन ॼाओ आहे हज़रत अब्दुल्लाह भी अञा कोन ॼाओ आहे ईसा अलैहिस्सलाम क़ुरान करीम गवाही ॾेई रहियो आहे ईसा अलैहिस्सलाम ॿुधाए रहियो आहे उहो महबूब अचणो आहे जंहिंजो नालो अर्शद ते अहमद मुसलमान अखियूं खोलियो यार आयो ही ना है नाला अगे ही अर्शद ते सोचो तो सही पुछो न जुमलो चवा की न कीता यार ने एक यार वास्ते की न कीता यार ने एक यार वास्ते रब में
सजायानी सरकार वास्ते रब महफिला सजायानी सरकार वास्ते दिल याद लई बनाया गए तारीफ लई जुबान दिल याद लई बनाया गए तारीफ लई जुबान अखियां बनाइया सोने दे दीदार वास्ते अखियां बनाइया दिल पर दे दी